पुगरे जोगन कया जुग तलब न रखन ताम दी ओ त्यो पिन अज लाहू तन शाह लतीफ चे मन मारे के मन वो सामी जागे सुन वनी वसू के वेजा था पांच मन अंदर दर्दन जा अंबार सांडे बन जे मुरझायल मुखन ते मुरकू फैलाईंदड़ ही पीर सन काछेवासी आचर फ़कीर आहे। जेतोणीक माण्हुनि जे नज़रनि में ही फ़क़ति एक मस्करो ही आहे, मगर उहे मस्करा जेकी बज़ाहिर माण्हुनि खे खिलाइण जो कमु कनि था, हक़ीक़त में जॾहिं उन्हनि जे अंदर में झाती पाए बि तॾहिं उहो अहसासु शिदत सां थिए थो त संदन अंदर भोर भोर लॻो पियो आहे। मेरनि मलाखड़नि में माण्हुनि में मुरकू विरहाईंदड़ आचर फ़कीर जी उमिरि तोड़े सेहत खेसि इहा इजाज़त नथी ॾे त हू निटहण उस में सवे माण्हुनि विच में बीही संदन दिलि विंदराइण लाइ भोग चर्चा तोड़े टोटका ॿुधाए, मगर बुख बदहाली हिन उमिरि में ख़ासि उहो सभु कुझु कराए रही आहे। बेटा साहब जा अलस्त बे रब्बिकुम जॾहिं कन पियोम कालू भला कल बसी तॾहिं तिथ चयोम तॾहिं वेल कयोम वतन वेरी चनसी हमर फिक्र तो चत कुआरे हूं दे कहूं लिखी तुई तने हिक न पाली वल न भाली सूद दे सुखुन की तुई आद कर अख ताली वल न भाली कने पलक परे न वेंदे हसे अज भरियो वञ वच जाली वल न भाली हमल कुसत कर छॾे न संभाली वल न भाली। इंतहाई पुठिते पियल इलाइक़े काछे जे ॻोठ सावड़ो जो रहवासी आचर फ़कीर पंहिंजे हिन फ़न ज़रिए जेतोणीक ओतिरी मञता नाहे मणे सघियो जंहिंजो हू हक़दार आहे, उन जे बावजूद हू सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि नौशरो फिरोज़, नवाबशाह, लाड़काणो, दादू, भिटशाह, सिंहण ऐं ॿियनि शहरनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे। जंहिं एवज़ खेसि ॿ ॾोकड़ मिली वञनि था ऐं संदनि ॿचड़नि जो पेट गुज़र थिए थो। 15 पेंड प्यास बघारूं बदन में लखे लोह लगास ओदन पीरी याद प्यास फिर हिकिड़े ई छिनी छॾियास। आचर फ़कीर मस्करो लतीफ़ जो पारखू आहे, उन करे ई अक्सर प्रोग्रामनि में लतीफ़ जी शाइरी माना ऐं मफ़हूम समेत ॿुधाए दाद हासिल करे थो। आचर फ़कीर लतीफ़ जी शाइरीअ मां जॾहिं बुख विधाई बुगरे ऐं धुॾी धुॾी उथियास भूंडा ॾेई भूं हिकु मख़सूस अंदाज़ में ॿुधाए थो, तॾहिं जिस्म मंझां सिसराटियूं निकिरो पवनि थियूं। गिडी गिडी उथियास भूंडा ॾेई भूं अमर उमेदूं पूरियूं थियूं हाणे मथां आई मूं मौला मथां तूं बड़ो मलाह जा बाध जो उतार वेही त वेंदो पर उथी नथो सघे, पोइ छा कंदो? हिकिड़ो चंबो हिन पासे ज़मीन ते रखंदो, ॿियो हिन पासे ते रखंदो, पोइ हिकु हेठां भूं मथां भूंडो उथण जी तयारी आहे, पर उथी न सघंदो, साथी छॾे विया। तॾहिं चवंदो घिडी घिडी उथियास भूंडा ॾेई भूं अमड़ उमेदूं पूरियूं थियूं हाणे मथां आई मूं कहिड़ियूं उमेदूं मूंखे पुटु ॼमंदो आहे, पोइ दुआऊं घुरंदी आहे। मोड़ा कुरारो कजांसि आठड़ो ॿुढड़ो कजांसि सत पुटे थो कजांसि अमड़ वारी दुआ खां पर ही सूरनि में अची वियो, उथी बि न पियो सघे। अमड़ उमेदूं पूरियूं थियूं हाणे मथां आई मूं मौला मथां तूं बुरो मलाह जा बाध जो। सुबुह जो टाइम हुजे भटाए साहिब ज़िक्र फ़िक्र जे ख़्याल सां निकितो पियो वञे, ॾिसो त हिकिड़ी मींहं आहे हुन जी गिची में चड़ो ॿधल आहे, उहो चड़ो वॼंदो पियो वञे पर चवंदो पियो वञे अलाह तूं 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 अलाह तूं। इहो आवाज़ ॿुधी भटाए साहिब पुछे पियो चड़े खां चड़ा तो तवार काथां पिराई पिरीअ जी? चड़ो पियो चओ छलाए विधऊं आड़ाह में धणी कमधार लोहन लांभूं खोड़ियूं अंबूरनि अपार हिकिड़ी जर ॾेरे जी ॿी मुत्र कंजी मार रखे सिर सांदाण ते कुटियूं मंझ कापार चिथे सिर छेण सी चिट कढियूं चौधार पोइ कुंडो मुंहिंजे कल्ब में अल्लाह जो आधार तपी बुत तयार थियो थलायो लुहार हिकिड़ी आतश इश्क जी ॿ बिरहिंदा पियनि बार करे आस अल्लाह जी विधो मुंहुं में लार अदू लाल लतीफ़ चयो तंहिं पोइ तवार मुंहुं पिराई पिरनि। आचर फ़कीर मरगो लतीफ़ जी शाइरी उर्दू सराइकी हिंदी बलोची ऐं ॿियनि ॿोलियुनि में पिणु शाइरी खेसि बरज़ुबान यादि आहे। संदसि चवणु आहे त हिन फ़न खे ज़िंदा रखण बावजूद मोट में
खेसि कुझु बि नाहे मिली सघियो ऐं अॼु बि संदसि खानदान पेट गुज़र लाइ परेशान आहे। छाती ख़राब थी पई आहे, छाती में बलगम ऐं तकलीफ़ आहे, आवाज़ ॾाढो मथो परे वञे। हिन कयो आहे मां ग़रीब आहियां, हिते न आहे पैसो को न आहे जो मां इलाजु करायां, त मस्करे सां लाज़िम मज़ाक थींदी आहे साईं। हाँ साईं, घणा घाटे में हर जगह ते मस्कर के घाटे में ही पवंदा आहिनि साईं, ॿुधो न जिते हूंदो हो त पंहिंजी मस्करीअ सां भोग चर्चा ॾाढा ठका हूंदा आहिनि। अबा ख़ैर धन बि छॾाईंदा आहियूं, कॾहिं मारिजी बि ईंदा आहियूं, हुननि जी घणाई आहे त पोइ अकेलो कुझु नथो करे सघे साईं, जंहिं त पोइ असां हिकिड़े ॿिनि खे त असां बि घुमाए लाहींदा आहियूं। फ़क़ीर मस्करे हुजण सां गॾु हिकु इंसान बि आहे जेको ॿियनि खे खिलाए संदन दुख दर्द घटाइण जी कोशिशि त करे थो, मगर मोट में को बि अहिड़ो न आहे जेको संदसि अंदर में झाती पाए हिन झूने शख़्स जी दर्द कथा ॼाणे सघे। पूरे माण्हू जी मानी खाइण वरी बिलनि जी वेड़ बि कंदा आहियूं करे करे, हाणे सुम्ही पिया पर जेको चई पेट पुछी लसे कंदासीं टलसल मूंको बि कंदासीं कॾहिं ही वॾो कुतो सिंधी असांजो ॾांद गाॾी कायो वञी बीठो त पंजाबी जो गाॾी किसका अॻे ॿोली असां कोन ॼाणंदासीं, वरी खिसकाए वरी वरी पुछी किसका वरी खिसकाई टे गम न पंजाबी जो गाॾी किसका मुंहिंजो गाॾी खिसकाए पौधे जो खामो ॾांद गाॾी हमरा टई खाने में त वरी पंजाबी जो गाॾी किसका ते खिसकाए खाने में त कहिड़ा तो न बि किसका। शागिर्द जेको जहाज़ हलाईंदो आहे मिठू कादर बख़्श मिठू, इहो मुंहिंजो शागिर्द आहे। ॿियो बि हिकिड़ो पंजाबी मैट्रिक पास छोकिरो मरियो, उहो मुंहिंजो शागिर्द हो, पर बलाऊं वठंदो नांग वठंदो नांग चकंदुसि मरी पियो उनजो उन महिल उहो गुज़ारियो। साईं जहाँ बस चल नहीं सकता इंसान की तदबीर का, मिट नहीं सकता कभी लिखा हुआ तकदीर का। हुनजी तकदीर सुठी, हुनजो भाग भलो आहे, हुनजी मिठू जी साईं चांस में अची वियो ऐं असां पोइ त रहिजी वियासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त काछे कंदी जे हिन सरमाए खे ज़ाया थियण खां बचाइण लाइ सरकार सगोरी संदसि इलाज कराए ऐं सकाफ़त खातो संदसि वज़ीफ़ो मुक़ररु करे त जीअं ही पीरसन फनकार पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघे। कैमरामैन साजिद बलोच सां गॾु अमर लाशारी, KTN न्यूज़ जोही। बुगरी जोगन कया जुग तलब न रखन ताम दी ओ त्यो पिन अज लाहूतन शाह लतीफ चए मन मारे के मन पो सामी जागे सुन वनी वसू के वेजा था।